कैलाश कोहली के गोलियुनि जो खाज बणाए क़तल करे छॾियो ऐं ही उन जा नंढड़ा मासूम ॿार बि हिननि जूं अखियूं हाथियूं आहिनि त कातिल आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे। अॼु सॼी सिंध उन जॻह ते धरणे ते मौजूदु आहे। अॼु उन जा बचड़ा मौजूदु आहिनि। अॼु उन्हनि जूं अखियूं आलियूं आहिनि। अॼु उहे रोई रहिया आहिनि। अॼु उन्हनि जा अखियुनि मां लुड़क पिया लड़नि ऐं इन जे हर लुड़क ते उहो लिखियलु आहे त जेको कैलाश जो कातिल आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे। कैलाश जे बचड़नि ते रियासत आहे, पुलिस जूं अख़्तियारियूं आहिनि, सिंध हुकूमत आहे। इन्हनि ते रहम करे इन बचड़नि जे पीउ जो जेको कातिल आहे उनखे फौरी तौर गिरफ़्तार करे। दहशतगर्दी ही नाइंसाफियों कैलाश कोहली मातलिका कई अची पीरू स्टेशन के पासे माओ पटेल जो गोठ है उते पहुता आहियूं जिते कुछ ॾींहं पहिरीं एक बासर जमींदार कैलाश कोहली के गोलियूं हणी क़तल करे छॾियो। अॼु असीं उनजे घर पहुता आहियूं। उन बासर जमींदार जिते उनखे कैलाश के गोलियुनि जो खाज बणाए क़तल कयो हो उन हिते पहुचूं था ऐं असीं घर पहुता आहियूं। अॼु धरणे वारो ॾींहुं बि आहे ऐं अॼु धरणे ते बि हलंदासीं, उते पहुचंदासीं, लेकिन हिते जेको उन कैलाश जो जेको घर आहे उन घर ते असीं पहुता आहियूं। कैलाश कोहली उन जी भेण आहे, उन सां ॻाल्हायूं था। अञा कातिल गिरफ़्तार कोन थिया आहिनि। फांसी जो आदत तई असीं तॾहिं असीं चऊं जेको असांखे इंसाफ़ मिलियो आहे। अञा इंसाफ़ असांखे कोन मिलियो आहे। क़तल कयो वियो इहो बिल्कुलु घरनि जे पासे में हो। हा, पासे में आहिनि, सफ़ा हिते आहिनि, वेझो आहिनि। क़तल कयो छो वीचारे खे गोलियूं ही झुगी वेठो ठाहियो। ही कैलाश जो मिस्कीन जो घर, गरीब मिस्कीन माण्हू जंहिंखे हिकिड़े बासर जमींदार गोलियुनि जो खाज बणाए क़तल करे छॾियो। हाणे हिन खां पोइ तव्हांखे हली ॾेखारियूं था उहा वारदात वारी जॻह जिते उहो कैलाश खे क़तल कयो वियो ऐं उन खां पोइ तव्हांखे वरी धरणे ते वठी वञूं था। हीउ जेको उहो मैदान आहे जिते असीं बीठा आहियूं, इन जो ॻोठ बिल्कुलु घर उनजो साम्हूं आहे। उहो तव्हांखे ॾेखारियूं था घर उनजो साम्हूं आहे। हुतां अची झूपड़ी ठाहिण जी कोशिशि कई ऐं हिन जूं उहा फसल आहे जेका ही भिंडियूं पोखियूं पियूं आहिनि हींअर, उहो कैलाश जो फसल आहे जेको हिन लाइ ही भिंडियुनि जे लाइ झूपड़ी ठाहिण जी हुन कोशिशि कई त बासर ज़मींदार उनखे गोलियुनि जो खाज बणाए उनखे इते ई क़तल करे छॾियो। इहा उहा ई जॻह जाइ वारदात उहा इहा ई आहे। कैलाश जो जेको नंढो भाउ आहे दिलीप वो असां सां मौजूद है। असीं हिन खां पुछूं था। जमीन बे जमींदारी असीं जंहिंजे पासे वेठा थी पहिरीं असीं हुन पासे वेठा थी, उतां खां असांखे उथारे हिन पासे विहारियो। असीं वरी जमींदार चयो तव्हां हिन पासे वियो, तव्हां ॿिए पासे न वञो, असांजी बनी करियो। पोइ असीं बनी छॾे ॾिनी थी। पोइ अॻे जहिड़ी जे लाइ थींदो वरी मुंहिंजो भाउ हिकिड़े ॾींहुं वरी हिते झूपड़ी ते ईअं थी वियो क़तल। पोइ हाणे इंसाफ़ ॾियारे वञे असांखे। असीं बदीन पहुता आहियूं। झुगी पासे में ठाही है इन करे सिंध में एकड़ो मुखे आणियो आहे। बा मुंहिंजे मुड़ुस खे टे मुंहिंजी नौ के सामा धक हणाए आहे सभिनि खे। हाणे भॼी वियो कातिल, फांसी जो आर्डर ॾियो। कैलाशी अमर खां पुछूं था। कुछ कोन थो खपे, जहिड़ो मुंहिंजे बच्चे खे क़तल करे, ये क़तल करे। असीं गरीब, मुंहिंजो बच्चड़ो अञा गिरफ़्तार न थियो त पोइ तव्हां हितां उथंदो? असीं कोन उथंदासीं जेसीं गिरफ़्तार कोन थींदो तेसीं कोन उथंदासीं। लाश खे दफनाए छॾियो, कोई बि अञा कैलाश जो कातिल न गिरफ़्तार थियो आहे। त एसपी साहब खे आऊं चवां त तुंहिंजे वाइदे खे अॼु 4 ॾींहं थी विया आहिनि, तो कूड़ो दिलासो ॾिनो। हाणे जे हिन बदीन में मुंहिंजो धरणो जेसि ताईं जारी रहंदो तेसि ताईं तूं कैलाश कोहली जे कातिल खे न खणी ईंदे। तूं ॿियो हिकिड़ो टुटल पोड़ो मोड़ो खणी वञी थाणे में विहारियो आहे। उनजे देश सां असांखे तालुक न आहे, असांखे उनजे देश द्रोही सां तालुक आहे जंहिं कैलाश कोहली खे बेदर्दी सां मारियो आहे। कैलाश कोहली जे कातिलनि खे कोहली बिरादरी हुई वीचारा हारी आहिनि, मज़दूर आहिनि, मज़लूम आहिनि। के पासे ताक़त ऐं पंहिंजो वॾेरा आहिनि, उन्हनि जे पुठियां गवर्नमेंट जा जेके सफ़ारी आहिनि, हुकुमरान जमायतूं आहिनि, तो इहा ना हली आहे। ऐं असीं पंहिंजो तेसिताईं हिन एहतिजाज में शरीक रहंदासीं जेसिताईं क़तल गिरफ़्तार नथा थियनि। ऐं क़तलनि जी गिरफ़्तारी न थियण जी सूरत में जेको बि हिननि जे फाइटनि जो लाइ अमल हूंदो आहे। फ़िलहाल माण्हुनि खे चऊं था त हिन जेके हुकुमरान आहिनि हिननि जे गिरफ़्तार मां झले हिननि खे कढनि त जीअं हुननि खे इंसाफ़ मिली सघे। 4 ॾींहं अॻु जेको जॾहिं जंहिं ॾींहुं कैलाश कोहली क़तल थियो हो, पहिरीं असां 12 कलाक धारणो हणी असां वेठा रहियासीं। एसएसपी बदीन उते धरणे में पहुतो, जंहिं असांखे ख़ातिरी कराई त आऊं कातिल खे 24 कलाकनि खे बि गिरफ़्तार कराईंदुसि। पर 24 कलाकनि खां हींअर 48 कलाक गुज़री विया आहिनि।
पर कातिल गिरफ़्तार न थियो। नेठि असां पंहिंजूं ही औरतूं माइरूं असां पंहिंजूं जेके न्याणियूं असांजा ही पोड़ा नौजवान सभु अची हिंदू मुस्लिम सभु गॾु थी जेको हिन दर्द जो आवाज़ खणी असां हिते वेठा आहियूं इंसाफ़ जे ओसीड़े में। असांजो मुतालबो आहे त जेको कातिल आहे कैलाश कोहली जो जेको कातिल आहे सरफराज निज़ामाणी उनखे फौरन गिरफ़्तार कयो वञे। एसएसपी साहब तो चयो त 24 कलाकनि में गिरफ़्तार कंदसि, तो 48 कलाक थी विया आहिनि। तो सीएसएस ऑफिसर आई या वडेरनि जे लाइ हिकिड़ो चमचो ई तोखे असांखे ॿुधाए त तो ही जेका सीट वरिती आहे वडेरनि खां वरिती आहे या तो पंहिंजी तइलीम जे थ्रू वरिती आहे। तूं कहिड़ो नौजवाननि खे पेगाम पियो ॾी त सीएसएस करण खां पोइ मूंखे वडेरनि जी चमचागिरी करणी आहे। हिकिड़ो मामूली नंढड़ो हिकिड़ो नंढेड़ो वडेरो बि कोन्हे, हिकिड़ो नंढेड़ो तोखां हिकिड़ो माण्हू क़त्ल करे थो वञे उहो गिरफ़्तार नथो थिए। पोइ तुंहिंजी एसएसपी वठणी कमु कहिड़ो आहे? पोइ तूं छा लाइ वेठो आहीं ऑफिस में? तूं अचे न सां गॾु आहे न उते ज़ाहिर करे छॾ मां मूंखां इहे ॾाढा आहिनि। हिन रियासत खे इहो सम्झणो पवंदो त बाबा हाणे माण्हू सुजाग थी चुका आहिनि। तव्हां इहे माण्हुनि खे रिटर्न तकरनि अगरि नथा मारे सघो अचो ऐं हिन कातिल सां इंसाफ़ कयो। कैलाश जी बेवा जे मथे हथ रखो, उन कातिल खे गिरफ़्तार करियो, हुननि बच्चनि हुननि जे ॿारनि जी तइलीम ऐं रोज़गार जो तव्हां हिकिड़ो मनसूबो ॾियो त जीअं हिननि जी जेका फैमिली जेका उजड़ी वई आहे उहो वरी संभले सघे। आसरो ॾिनो उन ॾींहुं असांखे एसपी साहब त 24 कलाक में गिरफ़्तार कंदसि, पर उन गिरफ़्तार कोन कयो ऐं कूड़ो वाइदो कयो। असांजो मुताबिलो आहे त कैलाश कोहली खे इंसाफ़ मिलियो वञे ऐं जवाबदार सरफराज निज़ामाणी खे गिरफ़्तार कयो वञे। 7 करोड़ सिंधी माण्हुनि जे हिकिड़े फ़र्द जो क़त्ल आहे। हिन जो कातिल गिरफ़्तार न थियो त ही चिणग जेकी पीरुला शाही खां उथी आहे बंबड़ थींदी, सॼे ज़िले में पखिड़िबी ऐं सॼी सिंध ताईं वेंदी ऐं हुकुमराननि खे मजबूर कंदी। कैलाश जो जेको घर आहे उन में जेके हर अख आली आहे उहो बि तव्हांखे ॾेखारियोसीं। कैलाश वारी उहा झूपड़ी वारी जॻह, कैलाश जी जॻह जिते कैलाश खे गोलियुनि जो खाज बणायो वियो उहा बि जॻह ॾेखारियोसीं। उन खां अलावा हिते जा जेके सियासी समाजी अॻवान ऐं जेके मज़हबी अॻवान हुआ या हिते सियासी सिंध जूं धुरियूं हुयूं उन्हनि सां बि तव्हांखे ॻाल्हि ॿोल ॿुधाईसीं। हिते असां कैलाश जे वारसनि सां बि तव्हांखे ॻाल्हि ॿोल ॿुधाई। इन्हनि सभिनी जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त कैलाश जो जेको कातिल आहे उहो फौरी तौर गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। ॿी सूरत में ही धरणो अञा ताईं जारी रहंदो। कैमरा टीम सां गॾु हसन पवर बदीन।